नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में खबर ॾींदा हलूं त खैबर लॻ ॻोठ शेर मोहम्मद ठोड़ा में सरकारी खॾ ते 14 महीने खां वठी अहमद क़ुंभर नाजइज़ी सां खॾ ॾे वेंदड़ गटर जे नेकाल खे बंदि कयो वेठो आहे। तंहिं खां ॻोठाण मुमताज़ अली क़ुंभर, गुलाब क़ुंभर, मोहम्मद हनीफ ख़ासकेली, मीर कुर्बान टालपुर, अब्दुल सत्तार, अल्लाह जुड़ियो ख़ासकेली, गुलाम मुस्तफ़ा क़ुंभर ऐं चोखियो मेघवाड़ चयो आहे त असांजी सरकारी खॾ तक़रीबन 14 महीने खां वठी खॾ ॾांहुं वेंदड़ गटर जो नालो पंहिंजे डंडे जे ज़ोर ते बंदि कयो वेठो आहे। असां वसवारनि अमलदारनि खे अपील कयोसीं पर असांखे किथां बि जाइज़ मसइले जी मोट न मिली सघी। असांजे ॻोठ में गटर जे नाले जो पाणी घटियुनि में जमा थियण जे करे असांखे वॾनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पए थो ऐं काफ़ी बीमारियूं फैलिजी वियूं आहिनि। असां ॻोठ वारनि पाण हिकु एहतियात जोड़े जीअं पोलियो मुहिम शुरू थी आहे, असां पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारण जो बाइकाट कयो। इन खां पोइ तालके मटियारी जो मुख़्तियारकार फैद बलोच ऐं उन सां गॾु उॾेरो लाल विलेज पुलिस साण करे उते पहुता ऐं ॻोठ सां गॾु वेही खॾ जे गटर वारे बंदि पियल नाले ॻोठाणनि खां खोलराए ऐं यकीन ॾियारियो त सुभाणे क्रेन के जरिए खॾ जी सफाई जो कम कराईंदासीं। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।